पाकिस्तान हिन वक्त संगीन मुआशी बुहरान के मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं मईशत जी बहितरी लाइ IMF खां मदद घुरे पियो। पाकिस्तान ते ज़ोर ॾेई रहिया आहियूं त निजी शोबे में सुठो कमाईंदड़नि खे टैक्स नेट में आंदो वञे ऐं गैर ज़रूरी सब्सिडीज़ खे ख़तमु कयो वञे जीअं अमीरनि खे फ़ाइदो न थी सघे। IMF जे सरबराह क्रिस्टालिना जॉर्जिया चयो आहे त पाकिस्तान खे अहिड़ा क़दम खणण घुर्जनि जेके मुल्क हलाइण लाइ अणटर हुजनि ऐं कर्ज़नि जी अदायगीअ में संगीन हालतुनि खे मुंहुं न ॾियणो पवे। हिन भेरे IMF जी पॉलिसी गरीब अवाम जो तहफ़ुज़ आहे। मुंहिंजे दिलि पाकिस्तान जे अवाम लाइ धड़के थी छो त उते ॿोॾ वॾी तबाही आंदी ऐं हिकु हिसो आबादी मुतासिर थी आहे। असेंबली टुटण ते इलेक्शन कमीशन पोलिंग जी तारीख़ ॾियण जो पाबंद आहे। उहो सूबनि जी गवर्नर जो इख्तियार आहे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर्स अञा ताईं चूंडुनि जी तारीख़ नाहे ॾिनी। सुभाणे इलेक्शन कमीशन में इजलास सॾायो आहे। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हमीद ख़ान चूंडुनि जी मामले ते सदर आरिफ अलवी खे ख़त लिखी चयो आहे त हेल ताईं सदारती आफिस सां चूंडुनि बाबति मुशावरत में शामिल न आहियूं थिया। मामला मुख़्तलिफ़ अदालती फोरम्स ते इल्तवा हेठां आहिनि। सदर रियासत जो सरबराह आहे। संदसि एहतराम कयूं था। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं म्यूनिक सिक्योरिटी काउंसिल जे इजलास दौरान साइड लाइन ते अहम मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो सां अर्दन जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर एमन अल सफ़ीदी जी मुलाक़ात ॿ तरफ़ा लाॻापा ऐं आला सतही राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही वज़ीर फ़नलैंड जे हम मनसब सां बि मुलाक़ात कई। इस्लामाबाद में फ़नलैंड जो सफ़ारतखानो ॿीहर खोलण जी आजियां। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो सां माल्टा जी हम मनसब बि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। सियासी निज़ाम में इहा अहलियत नाहे जो मुल्की मसइला हल करे। अॻूणी वज़ीर आज़म शाहिद खकर नवाज़ी मुल्क जी मौजूदा मुआशी सूरतहाल जे ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खकर नवाज़ी चयो त हिक ॿिए खे जेल में रखण सां मुल्क जा मसइला हल न थींदा। कमीशन जोड़ी वञे जेका फ़ैसिलो करे त मुल्क खे मौजूदा सूरतहाल ते पहुचाईंदड़ जो ज़िम्मेवार केरु आहे। मुस्तफ़ा नवाज़ फोखरो चवणु आहे त दहशतगर्दी जी वधंदड़ लहर सियासी पार्टियुनि जी नाकामी आहे। दहशतगर्दी जहिड़े मसइले ते बि सियासी क़यादत नथी गॾु वेही सघे। APC सॾाइण बैदि मुलतवी कई वई। इमरान खान का मुकाबला नहीं कर सकते। उसको नाहल कराएं, जेल जाएं, नाहल कराएं, जैसे भी जो करना चाहें करके देख लें। ये मुल्क इनसे नहीं संभलेगा। और अगर 30 अप्रैल से पहले कोई इस मुल्क में बड़ा हादसा हो गया तो मुझे जिम्मेदार न ठहराया जाए। मुल्क के वजीर दिफा ने बहुत अहम और बहुत ही हसास वक्त पर एक बयान दिया है और मैं समझता हूं वो सच्चा बयान है। और तमाम लोगों को बैठना चाहिए, इलेक्शन की डेट देनी चाहिए और इमरान खान को नाअहल करार देने की या गिरफ्तार करने की गलती नहीं करनी चाहिए। सदर फौरी इलेक्शन की तारीख दें वरना इस्तीफा दें। क्यों बैठे हैं वहां इतने बड़े घर में? जाएं अपने दंदा साजी के वहां पे काम करें जाकर। आधा सामान छोड़कर आए हो। अगर इमरान खान कहेगा तो 22 तारीख को सबसे पहली गिरफ्तारी शेख रशीद देगा। सदर आरिफ अलवी सूमर खां अॻु चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे या इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी ॾंदनि जी क्लिनिक हलाए। हुकूमत चाहे थी त मर्कज़ ऐं सूबनि में गॾिजी इलेक्शन थियनि। उन करे देर जा हरबाल इस्तेमाल कया पिया वञनि। अॻूणी वफ़ाक़ घर वज़ीर शेख रशीद जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। शेख रशीद चयो त अधु सामान जेल में छॾे आयो आहियां। इमरान खान चवंदो त जेल भरो तहरीक जी शुरूआति मां पंहिंजी गिरफ़्तारी खां कंदुसि। ख्वाजा आसिफ हसास वक़्त में एतिराफ़ कयो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वियो आहे। मरियम नवाज़ चवे थी संदसि हुकूमत नाहे, हिमत आहे त ॿुधाए कंहिंजी हुकूमत आहे। सदर आरिफ अलवी पंहिंजे उहिदे ऐं किरदार खे सम्झे। सदर आरिफ अलवी खे टाइगर फोर्स जे मेंबर तौरु कमु न करणु घुर्जे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सदर पाक फौज जो सुप्रीम कमांडर आहे। बदकिस्मती सां सदर जो पुटु फौज ख़िलाफ़ मुहिम में मुलविस आहे। खेनि शर्म अचणु घुर्जे।
कराची पुलिस चीफ के ऑफिस से हमले में जख्मी थियल पुलिस एहलकार दम ॾेई छॾियो। शहीदनि जो अंक वधी 5 थी वियो। KPU ऑफिस से हमले में जख्मी थियल कांस्टेबल अब्दुल लतीफ़ जो वास्तो सिक्योरिटी ज़ोन सां हो। हमले में मुलविस जवाबदारनि जी सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। जांच टीम मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि जवाबदारनि खे सहूलियतकारी जे शक में गिरफ़्तार कयो वियो। 3 जवाबदारनि जा नाला जियो फेंसिंग में आया हुआ। कराची पुलिस चीफ जी ऑफिस से हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि सां गॾु 2 सहूलियतकार भी मौजूद हुआ। 2 सहूलियतकार दहशतगर्दनि खे KPU ऑफिस ॾेखारण बाद फरार थी विया। FIR में इंकशाफ कराची पुलिस ऑफिस ते हमले जो केस सरकार की फरियाद ते CTD थाने ते दाख़िल कयो वियो। FIR जे मतन मूजिब 3 दहशतगर्द फैमिली क्वार्टर्स जूं तारूं कटे कराची पुलिस ऑफिस में दाख़िल थिया। दहशतगर्दनि जूं हैंड ग्रेनेड भी इस्तेमाल कया। एक दहशतगर्द चौथी माड़ ते जवाबी कार्रवाई मारिजी वियो। 2 दहशतगर्द पाण खे धमाके सां उड़ायो। 3 दहशतगर्द खे इमारत जी छत ते मारियो वियो। सोशल मीडिया ते पाबंदी मरल तंज़ीम हमले जी ज़िम्मेवारी क़बूल कई। पुलिस हमले में मुलविस 2 सहूलियतकारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। कोयटा में CTD जो कुछ इतलाती ऑपरेशन मुबैना औरत बमबार के गिरफ्तार करण जी दावा। पेशावर में चौकीदार फायरिंग करे इस्लामिया यूनिवर्सिटी के लेक्चरार के कत्ल कर छॾियो। पुलिस मूजिब लेक्चरार बशीर ऐं चौकीदार में झेड़ो थियो। ॿीहर ॾंद चक बाद अॼु चौकीदार फायरिंग करे खेसि कत्ल कयो। म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस के मौके ते अमेरिका ऐं चीन के परॾेही वज़ीरनि विच में अहम मुलाक़ात। एंटोनी ब्लिंकन ऐं वांग ज़ी विच में मुलाक़ात दौरान चीन जो मुबैना जासूस फुकणो करण वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिब चीनी परॾेही वज़ीर अमरीकी मनसब ते वाज़े कयो त फुकणो करण वारे वाक़े ते अमरीका खे पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करणु घुर्जे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब वाशिंगटन नई जंग नथो चाहे। चीनी फुकणनि ज़रिए ॿीहर अमरीकी हदुनि जी भञकड़ी न थियणु घुर्जे। चीन यूक्रेन जंग में रूस खे मदद फ़राहम कई। सख़्त नतीजा भुगतना पवंदा। पाकिस्तान सुपर लीग की 7वीं मैच में मुल्तान सुल्तान की इस्लामाबाद यूनाइटेड खिलाफ बैटिंग जारी। इस्लामाबाद के कप्तान टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फैसलो कयो। ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स जूं टीमूं कराची के मैदान ते आमू साम्हूं थींदियूं। भारत ॿी टेस्ट मैच में ऑस्ट्रेलिया के शिकस्त ॾेई 4 मैचेस में 2-0 की सरसी हासिल करे वरिती। दिल्ली क्रिकेट ग्राउंड से खेड़ी वयल मैच में भारत 115 रन्स जो हदफ 4 विकेट्स के नुकसान से पूरो करे वरतो। ऑस्ट्रेलिया पहिरीं इनिंग में 262 ऐं ॿी इनिंग में रुगो 113 रन्स ठाहियूं। भारतीय बैट्समैन विराट कोहली इंटरनेशनल मैचेस में 25,000 रन्स ठाहे नओं रिकॉर्ड पिण पंहिंजे नाव करे वरितो।